अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु मुंहिंजो जेको टॉपिक आहे उहो आहे ड्रामाओ। हीउ क़िस्म जो कंडनि वारो ॿूटो आहे। हीउ ॿूटो ज़मीन ते मफ़रूश थिए थो। हिन जा पन सन्हड़ा ऐं नंढड़ा ऐं गुल जेको आहे हुनजो सफ़ेद थिए थो। हिन में नंढड़ो फर थिए थो। हीउ ॿूटो कांडारीअ सां मिलंदड़ जुलंदड़ थिए थो। हिन खे आम तौर ते धमासा ॿूटी बि चयो वञे थो ऐं इन खां अलावा सची ॿूटी बि चयो वञे थो। मिज़ाज जेको आहे हुनजो गरम ख़ुश्क दर्जो पहिरियों आहे, पर कई तबीब हिन खे मुतदिल चवनि था। मोज़र जेको आहे हिन जे इस्तेमाल सां को बि नुक़सानु नथो थिए। मिक़दार खुराक जेको आहे 10 खां 20 ग्राम ताईं खाराए सघिजे थो। सितारो जेको आहे आले नजूमने जी निस्बत ज़ुहल ॾे मनसूब कनि था। ड्रामा जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। मादे ऐं जिगर जे लाइ अक्सीर आहे। मादे ऐं जिगर खे क़ुवत ॾिए थो, ताक़त ॾिए थो। सुफ़रावी ऐं बलगमी खिलतनि जो इस्लाह करे थो। रत खे साफ़ करे थो। ॾढ, वात पचणु, खंघि, बुखार, रत जी ख़राबी, उल्टी, फट फुरड़ियूं, जज़ाम, इस्तिस्का, सोज़ाक, जिरियान, खनाज़ीरी ॻोढ़ियूं, मथे जी फेरी मुफ़ीद आहे। खीर में रधे कोड़ियुनि ते ॿधण सां जेको आहे सरतानी ॻोढ़नि लाइ फ़ाइदो करे थो। केतिरनि ई क़िस्मनि जे कैंसर में हीअ अजीब असर दवा आहे। मुख़्तलिफ़ तबीब हिन खे मुख़्तलिफ़ दवाउनि सां इस्तेमालु करे कैंसर जो इलाज कनि पिया। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।